ऐं हाणे असांजो जेको आहे मकालो उहो वरी सिंधी ॿोलीअ जी तहरीरी सूरत जे हवाले सां आहे। सिंधी सूरत खतीअ खे आसान बणाइण जी ज़रूरत आहे ऐं हिन इंतिहाई अहम मौज़ूअ जे लाइ असांजो गुज़ारिश कंदासीं डॉक्टर मंज़ूर अली वैसरिया साहब खे त अचनि ऐं पंहिंजो पेपर पेश कनि। तव्हां सभिनी जी भरपूर ताड़ियुनि में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सॼण ई साणी कंहिं अणासी विसरे, हैफ़ तिनी खे होए वतन जिनी विसारियो, जिए लतीफ़ जी ॿोली। सभ खां पहिरीं त इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे हिते वेठल सभिनी खे मुबारकबाद हुजे उनजी। उन खां पोइ आऊं साईं डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर इसाक समेजो ऐं डॉक्टर अब्दुल रज़ाक चन्ना साहब, डॉक्टर रफ़ीक वसाण ऐं सॼी टीम खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कंदसि जिन हिननि कामयाब जेको आहे कॉन्फ्रेंस जो इनकाद कयो। उन सां गॾोगॾु मां थोराइतो आहियां जो मूंखे हिते ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो वियो। मुंहिंजो मौज़ू आहे सिंधी अलफ़ ॿे खे आसान बनाइण जी ज़रूरत। सिंधी अलफ़ ॿे जे हवाले सां काफ़ी असांजे मुहक़क़नि लिखियो आहे। उन में प्रोफेसर अब्दुल सभ खां पहिरीं त साईं मिर्ज़ा खलील बेग साहब जो किताबु आहे सिंधी व्याकरण। उन खां अलावा भैरूमल सिंधी ॿोली जी तारीख़, साईं अलाना साहब जा किताब आहिनि सिंधी रस्मुल ख़त, सिंधी ॿोली जो इतिहास। अहिड़ी तरह साईं प्रोफेसर अब्दुल करीम लगारी साहब जी सिंधी अलफ़ ॿे जी इर्तिक़ा। मुंहिंजो किताबु आहे उर्दू में सिंधी ज़बान का मुताला, उन में ॿियो चैप्टर सॼो अल्फ़ाबेट ते आहे। त सिंधी अल्फ़ाबेट ते तमामु घणो कुझु लिखियो वियो आहे ऐं अल्फ़ाबेट या अलफ़ ॿे कंहिं बि ॿोली जे लाइ लिबास जो कमु कंदी आहे। ऐं मां 2004 में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ पाकिस्तान स्टडीज़ में सिंधी लैंग्वेज पढ़ाईंदो आहियां ऐं तक़रीबन 19 साल थी विया आहिनि मूंखे सिंधी लैंग्वेज पढ़ाईंदे। ऐं हर सेमेस्टर में मूं वटि पश्तून स्टूडेंट ईंदा आहिनि, बलोच स्टूडेंट ईंदा आहिनि, कश्मीरी GB खां पोइ उते बलोची बि पढ़ाई वेंदी आहे, पंजाबी बि पढ़ाई वेंदी आहे ऐं पश्तो बि पढ़ाई वेंदी आहे। पोइ जॾहिं स्टूडेंट कंपेयर कंदा आहिनि तो वो चवंदा आहिनि सर आपकी ज़बान जो है वो सीखने में बड़ी मुश्किल है और उसमें जो सबसे बड़ी रुकावट है वो अल्फ़ाबेट है और उसमें इतने नुक्ते हैं कि हम वो याद करने हमें मुश्किल पड़ जाती है। यानी असांजी जेका अल्फ़ाबेट आहे उनमें 52 अखर आहिनि ऐं उनमें 72 जेके नुक्ता आहिनि सॼी अल्फ़ाबेट में ऐं उनमें 34 अखर अहिड़ा आहिनि जिन में नुक्ता मौजूदु आहिनि ऐं उनमें अहिड़ा अखर बि आहिनि जिन खे हिकु नुक्तो आहे उहे तक़रीबन 12 आहिनि। उन खां अलावा 2 नुक्तनि वारा 11 आहिनि। उन खां अलावा 3 नुक्तनि वारा 6, उन खां अलावा 5। त इहे नुक्तनि खे यादि करणु ऐं इन हवाले सां डॉक्टर शरफुद्दीन इस्लाही साहब जी किताब आहे उर्दू सिंधी के लिसानी रवाबित सां, तमामु बहितरीनु किताबु आहे। उन में बि हू चवे थो त हीअ जेके नुक्ता आहिनि उहे के साइंटिफिक माण्हू खे सोचण ते ऐं उनखे यादि करणु इहो ॾाढो मुश्किल हूंदो आहे। ऐं ख़ासि तौरु जॾहिं मां पढ़ायां थो त उते मूं वटि अंदरून सिंध खां छोकिरा स्टूडेंट्स ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे जॾहिं मां लिटरेचर पढ़ाईंदो आहियां ऐं शाह लतीफ़ जो बैत या सिंधी पढ़णु चवंदो आहियां त हू न पढ़ी सघंदा आहिनि ऐं अफ़सोस थींदो आहे त यार लाड़काणे जो छोकिरो, खैरपुर जो छोकिरो, जेकबाबाद जो छोकिरो, उन्हनि खे सिंधी नथी पढ़णु अचे ऐं उन में हू चवनि था त सर असां उर्दू मीडियम स्कूल में पढ़ूं था या अंग्रेज़ी मीडियम स्कूल में पढ़ूं था। त मुंहिंजो इहो मौक़िफ़ हो त इन अल्फ़ाबेट खे रिविज़िट करणु खपे। मां हैरान बि थींदो आहियां त साईं जबार जुबणिजो साहब, साईं डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब, साईं अलाना साहब, साईं सिराजुल हक मेमन साहब, उन्हनि काफ़ी ॿोली ते उन्हनि खे दस्तरस हासिल हुई, उन्हनि घणो कुझु लिखियो बि, पर इन मसइले जे हवाले सां कंहिं बि तवजो न ॾिनी आहे। हालांकि मिर्ज़ा खलील बेग साहब ऐं भैरूमल महरचंद ऐं साईं अलाना साहब, अर्नेस्ट ट्रम्प साहब, इन्हनि सभिनी जेके सिंधी अल्फ़ाबेट्स में उणायूं आहिनि त उन में को उसूल कोन रखियो वियो आहे। प्रोफेसर लगारी त लिखियो आहे त बाबा उन में इहो उसूल रखियो वियो त बसि नुक्ता ॾियणा आहिनि ऐं जिते उर्दू में हे आहे उते बि नुक्ता ॾियणा आहिनि, जिते तोए ॾिनो वियो आहे उते बि नुक्ता ॾियणा आहिनि ऐं हे ऐं तोए खे इस्तेमालु न करिणो आहे। त जेकॾहिं असां उन में इहे मसइला मां तव्हांखे थोरो ॿुधायां कि उणायूं किथे आहिनि। मिसाल जे तौर पर जेके विसरिक आवाज़ आहिनि असां वटि उहे अखर आहिनि उहे 10 आहिनि।
हाणे उन्हनि में 2 अखरनि खे जेको आहे जीम और हे मिलाए झ कयो वियो आहे ऐं गाफ़ ऐं हे खे मिलाए घ कयो वियो आहे। बाक़ी 2 जेके 8 अखर आहिनि उन में भ थ ठ छ ध ढ फ ख, इन्हनि में सवाइ ख खां बाक़ी नुक़्तनि जी जेको आहे उहो कई विया। त बाबा जेकॾहिं ॿियनि में तव्हां हे लॻाई आहे त इन्हनि में अगरि तव्हां हे लॻायो हा त इहो मसइलो हल थी वञे। ऐं जेको आहे जीअं उर्दू में, ऐं मां चयो त पाकिस्तानी ॿोलियुनि ते बि किताबु लिखियो आहे ऐं तक़रीबन 80 ॿोलियुनि जो तारुफ़ मां उन में लिखियो आहे ऐं उन में तक़रीबन कोई 40-45 ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जिन जी हुरूफ़ तहजी आहे, अल्फ़ाबेट आहे ऐं उन्हनि में तक़रीबन इहे ई जेके विसरिग आवाज़ आहिनि उन्हनि खे उर्दू जी तरह लिखियो वेंदो आहे, चाहे उहो सराइकी हुजे, चाहे पंजाबी हुजे, चाहे ॿियूं जेके बि ॿोलियूं असां वटि लिखियूं वञनि थियूं लिखत सूरत में आहिनि, त उन्हनि खे उन ई उसूल तहत त जेकॾहिं असां इन्हनि जेके 10 जेके विसरिग आवाज़ आहिनि इन्हनि खे बि उन ई साॻी उसूल तहत जंहिं तहत असां झ ऐं घ खे रखियो आहे त इन्हनि खे बि असां धाल लॻाईंदासीं त असांजा जेके ख़ासि तौरु सिंध में उर्दू स्पीकिंग आहिनि उन्हनि लाइ सिंधी सिखणु छो मुश्किल आहे। उन में इहो ई नुक़्तनि जी भरमार आहे। जेकॾहिं उहा ई उर्दू वांगुरु थी वञे त पोइ हुननि खे पढ़ण में ऐं जेको आहे लिखण में ऐं सिखण में जेको आहे उहा तमामु आसानी पैदा थी सघे थी। त मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त इहे 10 जेके विसरिग आवाज़ आहिनि उन्हनि में बजाए नुक़्तनि जे जेको आहे इनखे उर्दू जी तरह हे मिलाए जेको आहे हिकु ई उसूल तहत लिखियो वञे। ॿियो जेको असां वटि मसइलो आहे ये मारूफ़ ऐं मजहूल जो, उन में बि जेको आहे असां वटि हिकिड़ी तरह सां उहो लिखियो वेंदो आहे। जॾहिं त उर्दू में छोटी ये बड़ी ये आहे उन मां ख़बर पवे थी त बाबा ही ये किथे इस्तेमालु थियणो आहे, हालांकि असां वटि ये मारूफ़ में ज़ेर ॾेई इनखे जेको आहे ज़ाहिर कयो वेंदो आहे, पर असां वटि हाणे एराबूं त ॾिनियूं कोन थियूं वञनि। उन करे जॾहिं मां पढ़ाईंदो आहियां बाबा पढ़ो छोकिरे ऐं छोकिरी त हू ॿिन्ही खे जेको आहे छोकिरी पढ़ी वेंदा आहिनि। त उनजो मसइलो आहे त मुंहिंजे ख़्याल में इनखे बि असां अगरि छोटी ये ऐं बड़ी ये करे या का अलामत लॻाए इनखे डिफ्रेंशिएट करियूं त इहो मसइलो बि असांजो हल थी वञे थो, स्पेशली जेके नॉन नेटिव जेके स्पीकर आहिनि उन्हनि जे लाइ। नून ऐलानी ऐं नून गुने में बि तमामु मसइलो आहे। जॾहिं असां मां लिखूं था त असां मां में ऐं मान में बि ॿिन्हिनि में नुक़्ता था ॾियूं त पोइ हाणे छोकिरो उहो जॾहिं मां पढ़ाईंदो उहो उनखे मां जे बजाए मान पढ़े थो, अमा जे बजाए अमान पढ़े थो, त हाणे उन में बि जेको आहे हुनखे जेको आहे कन्फ्यूजन जो शिकार आहे। जीअं उर्दू में आहे त नून गुने में विच में हू अलामत ॾींदा आहिनि जेको आहे उबती कोस ॾींदा आहिनि ऐं जेको आहे आख़िर में हूंदो आहे नून गुना त उहो बग़ैर नुक़्ते जे लिखंदा आहिनि, त उन मां ख़बर पवंदी आहे त बाबा हीउ नून गुनो आहे ऐं हीउ जेको आहे नून ऐलानी आहे। त इन हवाले सां बि जेको आहे असांखे जेको आहे उर्दू या जेको पाकिस्तानी ॿोलियुनि में उसूल आहे उनखे जेको आहे रखणु घुरिजे। उनखां पोइ ॿियो जेको असां वटि मसइलो आहे उहो आहे ट ड ऐं ड़ जो। त उहे ई अखर आहिनि जेके उर्दू में असां छोटे तोए सां लिखूं था, पर असां वटि जेको आहे हिते नुक़्तनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। पर जेकॾहिं असां उर्दू जे तरीक़े सां या ॿियूं जेके पाकिस्तानी ॿोलियूं लिखियूं वञूं था त उनखे बजाए नुक़्तनि जे तोए ॾेई छॾियूं त असांखे जेको आहे उहो सिमिलर बि थींदी ऐं जेके नॉन नेटिव आहिनि उन्हनि खे पढ़ण में बि आसानी थी वेंदी ऐं उन्हनि खे जेको आहे नुक़्ता हटाए छोटी तोए ॾिनी वञे थी। बाक़ी जेको मसइलो रहे थो 7 असांजा मख़सूस अखर आहिनि, मुंहिंजे ख़्याल में उहे असांजी शनाख़्त आहिनि, उहा ई ओरिजिनलिटी आहे सिंधी ॿोली जी ऐं उन्हनि खे असांखे जेको आहे उन्हनि सां हथ चुरान न करणु खपे। ऐं उहे उर्दू में जीअं आहे ञ आहे ऐं ङ आहे, ञ जे लाइ उन्हनि में नून ऐं गाफ़ ॾींदा आहिनि ऐं ङ जे लाइ नून ऐं गाफ़ ऐं ञ जे लाइ नून और जीम ॾींदा आहिनि। पर उहे मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर बलोच पिन हवाले सां लिखियो आहे त इहे जेको सिंधी साउंड आहे उन्हनि जे बराबरी या उन जो जेको आहे तलफ़ुज़ सही नथा कढनि, त उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में साॻी तर्ज़ ते रहणु खपे, छाकाणि त इहा असांजी पंहिंजे जेका आहिनि मख़सूस आहिनि ऐं असांजा ओरिजिनल हरूफ़ आहिनि उन्हनि खे जेको आहे न छेड़णु खपे। बहरहाल जेकॾहिं असां इन हवाले सां असांजी अल्फ़ाबेट ठाहींदासीं त मुंहिंजे ख़्याल में न सिर्फ़ु असां पंहिंजे ॿारनि जे लाइ बि पर जेके ग़ैर ज़बान सिखण वारा आहिनि उन्हनि खे सेखारण में बि ऐं इन सां फ़ाइदो असांखे छा थींदो जो असांजो जेको लिटरेचर आहे उहो आसानी सां सराइकी पंजाबी
JB वारा, कश्मीर वारा या उर्दू स्पीकिंग आहिनि, आसानी सां जेको आहे पढ़ी सघंदा ऐं हिक ॿिए जे लिटरेचर सां इस्तेफ़ादो करे सघंदा। हूअं बि कंहिं बि ॿोली जी रस्मुल ख़त जेको आहे उहा परफेक्ट न आहे। तव्हां उर्दू में बि वञो त उहा अञा ताईं उहा परफेक्ट न आहे। अंग्रेज़ी जा पंहिंजा मसइला आहिनि ऐं इहे दुनिया में तब्दीलियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं स्क्रिप्ट खे तब्दीली असांजे पाण साईं सिराज उल हक़ मोहम्मद साहिब हिकु लिखियो आहे त असांजी सिंधी ॿोली में बि तव्हां मोहन जो दौड़ खां वठी ॾिसो कई मरतबा जेको आहे उन में तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जेको आहे स्क्रिप्ट्स जो आहे उहे इस्तेमालु थींदा रहंदा आहिनि। अॼु बि तव्हां ॾिसो त तुर्की ॿोली जी जेको आहे स्क्रिप्ट चेंज कयो वियो, उन खां अलावा जापानी कई जेको आहे रस्मुल ख़तनि में लिखी वञे थी। उन खां अलावा मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापुर में बि जेके उहे अरबिक स्क्रिप्ट लिखियूं वेंदियूं हुयूं हाणे उनखे रोमनाइज़ कयो वञे थो। इवन असांजे सिंधी लाइ बि असांजी अॼु बि सिंधी जेको आहे 3 स्क्रिप्ट में लिखी वेंदी आहे, देवनागरी में लिखी वेंदी आहे, रोमन में लिखी वेंदी आहे ऐं जेको पर्सो अरबिक में लिखी वेंदी आहे। हलीम बरोई साहब त इहो बि जेको आहे असांखे हिकिड़ो ॾिनो हो त बाबा असांखे रोमनाइज़ कई वञे ऐं तव्हां सच पुछो त कुझु अरसे खां पोइ इन जी बि असांखे ज़रूरत थींदी। जेकॾहिं असां रोमनाइज़ न कंदासीं त असां काफ़ी जेको आहे उन हवाले सां बि पोइते वेंदासीं, छाकाणि त असांजो अनपढ़ छोकिरो अॼुकल्ह जंहिं वटि मोबाइल आहे उहो मैसेजिस जेको आहे रोमन में करे थो त आहिस्ता आहिस्ता उनजो इस्तेमालु बि वधंदो वेंदो। बहरहाल पहिरीं स्टेज ते मुंहिंजे ख़्याल में इन हवाले सां डिस्कशन थियणु खपे, कमेटी ठहे ऐं इन जेको आहे असांजी मौजूदा रस्मुल ख़त आहे उन ते नज़रसानी कई वञे ऐं जेके असांजा स्कॉलर आहिनि ख़ासि तौर मिर्ज़ा कलीद बेग, मोहन जो बेरूमल ऐं जेको आहे प्रोफेसर लगाई साहब, उन्हनि जी तहक़ीक़ अॻियां रखी वञे। उन्हनि बि इन्हनि सभिनी उणाइनि जी निशानदेही कई आहे, मगर इहो आहे जो इनखे जेको आहे सीरियस वठी ऐं इन में जेको आहे तब्दील आहे। हाणे उन लाइ सुवाल पैदा थींदो त पोइ जेको असांजो लिटरेचर आहे पहिरीं लिखियो वियो आहे उनखे अॼु त आसानी आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे, तव्हां को बि स्क्रिप्ट पढ़ंदा त उहो पढ़ंदा वञो उहो पाण ई जेको आहे तब्दील थींदो वञो। त सरकारी इदारनि में इन शइ खे असां जल्दी सां कन्वर्ट करे सघूं था ऐं इहो को कमु मुश्किल न आहे। ऐं हूअं बि जेकॾहिं असां ॾिसूं त क्लासिकल लिटरेचर खां वठी मौजूदा दौर जे लिटरेचर में को एतिरी जेको आहे ज़्यादा किताब कोन्हे। अगरि को सरकारी इदारो जेको आहे उहो करणु चाहे त उहो करे सघे थो ऐं ख़ासि तौर पर इन में असांजी जेको यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि खे तहक़ीक़ जे मैदान में अचणु खपे ऐं ख़ासि तौर ॿोली जे हवाले सां जेके बहस आहिनि उन्हनि में तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। ऐं ख़ासि तौर सिंध गवर्नमेंट खे मां ईअं चवणु चाहियां थो या स्पेशली सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले सां कि जेके बि सिंधी ॿोली जे हवाले सां इशूज़ आहिनि उन्हनि जी लिस्ट ठाही वञे ऐं उन खां पोइ गवर्नमेंट खे चइजे त बाबा सिंध सूबे जी लिसानी पॉलिसी ठाही वञे ऐं उन लिसानी पॉलिसीअ तहत जेके बि सिंध ॿोली जे हवाले सां इशूज़ आहिनि उन्हनि खे मुहक़क़नि ऐं जेके ॿोली जा एक्सपर्ट आहिनि उन्हनि जे साम्हूं रखी ऐं उहे मसइला हल कया वञनि था ऐं अहिड़ी तरह सां असां हिन अहम मसइले खे हल करे सिंधी ॿोली जी जेका तरक़ी में रुकावट आहे उनखे जेको आहे ख़तमु करे सघूं था ऐं इंशाअल्लाह असांजी ॿोली तरक़ी कंदी। वॾी महिरबानी।